जी इन वक़्तु आऊं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान रईस गुलाम क़ादर मरी जी रिहाइशगाह ते मौजूदु आहियां, जिते उन सां ख़ुशूसी ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उन सां जेको अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी साहिबु टिंडोलिया ज़िले में जेको 4 ॾींहं क़याम करे विया आहिनि हुन हवाले सां बि तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं। आउं तमामु हिनखे सुठो ॾिसां थो ऐं सिंधी अख़बारनि में तमामु पुराणी अख़बार عبرت ऐं हिलाल अमन कावश पोइ थिया आहिनि। इहे पहिरीं पुराणा अख़बार आहिनि सिंधी ऐं قاضي साहिब वारनि जो माशाल्लाह हिन अख़बारी हवाले सां सियासी हवाले सां बि तमामु सुठा कमु थियल आहिनि। हिन जे करे इनशाला हीउ चैनल बि कामयाबु थींदो। असांजो हिन चैनल खे दुआऊं आहिनि। छा त पुराणो आहे عبرت जो, उन सां कंसल्ट आहे ऐं عبرت अख़बार जेका असां तमामु पुराणी आहे। मुंहिंजे ख़्याल में ऐं मुबारकबाद ॾींदुसि قاضي साहिब खे, ख़ासि करे قاضي असद عابد साहिब खे मुबारक ॾींदुसि जो हुन इहो सिंधी अवाम लाइ हिकिड़ो शइ खोलियो आहे, कयो आहे ऐं ख़र्चु कयो आहे या हिनखे पैदा कयो आहे, टाइम पंहिंजो ख़र्चु कयो आहे। इन करे ऐं قاضي साहिब खे मुबारकबाद ॾींदुसि। ॻाल्हि इहा आहे त सियासी शख़्स कंहिंसां साहिबु कोन मिलियो, ख़ाली आऊं हुउसि या मुंहिंजे फैमिली मेंबर हुआ। आसिफ साहिबु हिते प्रेसिडेंट साहिबु बख़्तावर बीबी 4 ॾींहं रहिया ऐं हिते पंहिंजो ज़ाती उन्हनि जो हाउस बि आहे, उते कुझु मूं वटि पर हिते ई रहिया, सम्झो की मुंहिंजे महिमानी में रहिया। हाउस हुननि जो पंहिंजो हो ऐं बख़्तावर बीबी बि गॾु हो, ॿार हुनजा गॾु हुआ ऐं चौधरी मोहम्मद अहमद जेको आहे हुनजो मुड़ुसु पंहिंजे वासवा बीबी जो बख़्तावर बीबी जो, उहे बि चौधरी महमूद अहमद हो। 4 ॾींहं इंजॉय कई, घुमियो फिरियो, पुराणा पंहिंजा असुलु इलाइक़ो हिते बि रहियो साहिबु, उहे घस पंध उहे ॾिठई। सियासी शख़्स कोई आयो हिकिड़ो ॿ, पर हुन सां मुलाक़ात साहिबु कोन कयो। इनशाला उमेद त इहो आहे त कामयाबी मिलणु खपे। जीअं हाणे हींअर सिंध में लोकल गवर्नमेंट में इनशाला सॼी सिंध में सभु खटिया आहिनि सीटूं ऐं असांखे उमेद इहो आहे त आईंदा इनशाला ज़ाहिर पंजाब वॾो आहे सूबो, उनजा मेंबर MNA वधीक आहिनि, पर तंहिं हूंदे बि साहिबु या ॿियनि पार्टियुनि सां मुतहद थी गॾिजी कमु कंदा त इनशाला बिलावल साहिब खे असां प्राइम मिनिस्टर ॾिसणु चाहियूं था। छाकाणि त सभिनि पार्टियुनि खे हर कंहिं आज़मायो आहे। हाणे बिलावल साहिबु जेको आहे उहो हींअर नौजवान माण्हू आहे ऐं सुठो कद काठी रखे थो, पंहिंजे ॾाॾे जे नाने जे माउ जे हवाले सां, पीउ जे तमामु सोबर क़िस्म जो माण्हू आहे ऐं उनखे अचणु खपे वधीक। जीअं तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान रईस गुलाम क़ादर मरी साहिब जी ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। राजा साजिद ख़ानज़ादा, عبرت न्यूज़, ٹندوالهيار।